सलाम अदा। मुझी फीलिंग के हवाले से अवल तो दोस्तन भाइरन जेके असांजे जेके डिस्ट्रिक्ट बार जा मेंबर या हाई कोर्ट बार जेके डिस्ट्रिक्ट जा टोटल वकील साहिबान उन्हनि जेको मूं ते एतमाद करे मुंहिंजो मान मथां कयो आहे मां सम्झां थो त उन जे मां जेकॾहिं हुननि मूंखे लाइक़ु सम्झो त इन जे करे हुननि मूंखे चूंडायो ऐं ॿाहिरि जेकी हुननि उहा मूंखां तवका रखी आहे इंशाअल्लाह मां ॿार जे लाइ उनखे संभालण लाइ उन जे लाइ ख़िदमत लाइ ऐं इंशाअल्लाह मां भरपूर कोशिशि कंदुसि त उन शइ खे पाए तकमील ताईं जेके हुननि तवका रखी मां उनखे पूरो कयां। साईं मोहम्मद अयाज़ सुमरो साहब जे असां अगरि मौजूदु न आहिनि तमामु काफ़ी वक़्त जो का उन्हनि इन सेशन कोर्ट खे उन बारे में तव्हां छा चवणु चाहींदो? साईं मोहम्मद अयाज़ साहब असांजे लाइ सीनियर उस्ताद हो ऐं सभिनी जे लाइ उहो राह हमवार करे वियो हिते असांजी डिस्ट्रिक्ट बार जे लाइ। हुन शायदि मां सम्झां थो हाणे मूंखे यादि न आहे 8 या 9 दफ़ा शायदि एतिरो उन विनिंग पोज़ीशन में आयो 8 दफ़ा 9 दफ़ा बार में खटियो अथई। उन जे लाइ मां सम्झां थो त हिते मूं वटि लफ़्ज़ कोन्हनि मरहूम लाइ जेकॾहिं इहे शायदि हिते हुजे हा त एतिरो ॾाढो ख़ुशि थिया। मां उन दौर में बि अयाज़ साहिब जे दौर में बि जेको मां उन ई हवाले सां उहो मूंखे हिते कैंडिडेट बीहारींदो हो मां उन टाइम ते मां 4 साल एज़ अ ट्रेज़रर हिते खज़ानची रहियो आहियां डिस्ट्रिक्ट बार जो। सभिनी खां पहिरियों त मां लाड़काणे जे वकील दोस्तनि जो इंतिहाई शुक्रगुज़ार आहियां त उन्हनि पंहिंजो क़ीमती वोट ॾेई करे मूंखे कामयाबु कयो आहे। इंशाअल्लाह उन्हनि जे तवक़ो खां वधीक कमु करे हिन बार ऐं हिन वकील दोस्तनि लाइ कमु कबो महिनत सां इंशाअल्लाह उन्हनि सां हर ॾुखी सुखी में गॾु हूंदासीं। अॼु मोहम्मद अयाज़ सुमरो साहब हिते मौजूदु न आहे जेको आहे ऐं उनजी कमी महसूसु थिए थी तव्हां उन बारे में छा चवणु चाहींदो? अल्लाह उनजी मग़फ़िरत करे ऐं अॻिते उनजो भलो करे ऐं लाड़काणो बार ऐं लाड़काणे जा वकील दोस्त उनखे हमेशह यादि कंदा। उनजी रहियो हुउसि ऐं मुसलसिल दोस्तनि जे मदद सां तवक़ो सां खटे आयुसि ऐं उन जे लाइ नौजवाननि जे लाइ पोयां बि कम कया हुया इंशाअल्लाह हींअर बि कंदासीं। साईं मोहम्मद अयाज़ सुमरो साहब तक़रीबन अधु ज़िंदगी पंहिंजी हिते कोर्ट खे ॾिनी अदालत खे हिते उहे अॼु मौजूदु न आहिनि उन्हनि जी जेको आहे तव्हां उन जे बारे में छा चवणु चाहींदो? साईं अल्लाह साईं मोहम्मद अयाज़ सुमरो साहब जिन खे जन्नत में जॻह ॾिए ऐं उन मग़फ़िरत करे। मुंहिंजो उस्ताद हुयो मां उन जी चैम्बर सां ई वाबस्तगी रखंदो हुयुसि काफ़ी मुंहिंजो ख्यालु कंदो हुओ। हिन सियासत में आंदो बि मूंखे हुन मोहम्मद अयाज़ सुमरे साहब ऐं हिन वक़्तु तमामु घणी कमी हुन जी महसूसु थी रही आहे ऐं इहो उहो ख़्यालु आहे जेको क़यामत ताईं भरे नथो सघे केरु। वॾी महिरबानी साईं जो शुक्रगुज़ार आहियां मां उन्हनि वोटर्स जो उन्हनि वकील साहिबान जो तमामु निहायती शुक्रगुज़ार आहियां। मूंखे लफ़्ज़ न आहिनि ऐं ख़ुशी जो इज़हार बि आहे पर कंहिं हद ताईं मूंखे हिकिड़ो ॾुख बि आहे त जो मुंहिंजो सीनियर ॾहर साहिबु जेका असां सदर वारी जेका सीट आहे उहा असां हिकिड़ी सीट न खटी सघियासीं उनजो मूंखे बेहद ॾुख आहे। पर ॿिए हंधि मूंखे हिकिड़ी ख़ुशी आहे त असां जेकी बि बक़ाया सीटियूं आहिनि ट्रेज़र आहे लाइब्रेरी सेक्रेटरी आहे उन खां पोइ ख़ज़ानची आहे उन खां पोइ असांजो जनरल सेक्रेटरी जेका मेन सीट आहे अल्हम्दुलिल्लाह असां दोस्तनि जी दुआनि सां दोस्तनि जे तावन सां असां उहे सभु सीटियूं खटियूं आहिनि। मोहम्मद अयाज़ सुमरो साहब वॾी हिकिड़ी शख़्सियत हुया उन्हनि सेशन कोर्ट बार खे तमामु घणो वक़्तु ॾिनो उन जे बारे में तव्हां छा चवणु चाहींदो? माशाअल्लाह सर अयाज़ सुमरो साहब पाण लॉ डिक्शनरी रहिया आहिनि बिकॉज़ हो हिन बार जा ऐं उन जे दौर में जेके बि इलेक्शनूं थियूं आहिनि मुंहिंजे ख़्याल में त काई बि इलेक्शन मूंखे यादि न आहे त काई अयाज़ साहब हाराई हुजे। उनजो हिकिड़ो वर्थ हुयो उनजो हिकिड़ी जेको आहे लेवल हुई उनजी हिकिड़ो जेको आहे माना महिनत हुई उनजी कोशिशूं ऐं काविशूं हुयूं जेको आहे असां हिन महिल ताईं बि उनखे जेको आहे असांजी बार लाड़काना डिस्ट्रिक्ट बार हाई कोर्ट बार जेके बि असांजा वकील साहिब आहिनि हाणे बि असां जॾहिं मुंहिंजो नालो ईंदो आहे त हिकिड़ो ॾुख भरी जेको आहे असांखे थींदो आहे अहसासु थींदो आहे त वाक़ई असां मां हिकिड़ो अज़ीम शख़्स अज़ीम हिकिड़ो लीडर जेको आहे सो हिन बार मां जेको आहे सो हलियो वियो आहे। उहे वकील जेके आहिनि उहे ख़ुदि मुख़्तियार आहिनि जंहिंखे वणनि तंहिंखे वोट ॾेई सघनि था। हिन दफ़े हुननि अतर अब्बास सोलंकी साहिब ते एतमाद कयो आहे सुठी ॻाल्हि आहे असांखे उहे बि क़बूलु आहे पर तक़रीबन सीटूं PLF जेको आहे खटियूं आहिनि असां उन ते बि तमामु घणो ख़ुशि आहियूं ऐं जिन जिन दोस्तनि असांखे वोट ॾिना आहिनि उन्हनि सभिनी जा असां शुक्रगुज़ार आहियूं। वकील दोस्त जेके जिन तव्हां जेको तव्हां सपोर्ट कई उन्हनि जे बारे में तव्हां छा चवणु चाहींदा? मां हुननि सभिनी वकील भाइरनि जो शुक्रगुज़ार आहियां जॾहिं मुंहिंजे करे राति जूं निंडूं फिटायूं असांजे हिकु हिकु वकील दोस्त वेठल हुआ असांजी वर्क कयनि असांजी मदद कयनि मुंहिंजी सॼी कैंपेन हलायनि मुंहिंजे कैंपेन जो टके टके जो ख़र्चु मुंहिंजे वकील भाइरनि बर्दाश्त कयो उन्हनि सभिनी जो शुक्रगुज़ार आहियां। उन खां पोइ मां पंहिंजे मुखालफ़नि जो शुक्रगुज़ार आहियां जिन मूं में इहो हिमत पैदा कई जिन जमहूरी तरीक़े सां असांजा इलेक्शन विढ़ी मां उन्हनि सभिनी खे बि गॾु खणी हलंदुमि पंहिंजे वकील दोस्तनि भाइरनि खे बि गॾु खणी हलंदुमि। तव्हां केतिरे वोटनि खां सुभारा थियो केतिरे वोटनि जो फ़र्क़ु आहे? वजह सही मूंखे फिगर भी कोन मिली आहे शायदि 50-60 जो फ़र्क़ु आहे शायदि 50-60 वोटनि जो फ़र्क़ु आहे। हा माशा
साईं मोहम्मद अयाज़ सुमरो साहब हिते काफ़ी वक़्त खां जेको प्रेसिडेंट रहिया, अॼु असां गॾु मौजूदु न आहिनि, तव्हां उन्हनि जे बारे में छा चवणु चाहींदो? मोहम्मद अयाज़ सुमरो साहब जो ख़ुदा ताला मग़फ़िरत करे, अल्लाह ताला उनजा दर्जात बुलंद करे। ऐं असांजो भाउ हुयो, असांजे ॿार जो असांजो प्रेसिडेंट रहियो ऐं हुन हिकिड़ो पंहिंजो रोल निभायो। अॼु ॾींहं ते ॿार हुनखे यादि कंदी आहे। 15 दिसंबर ते जॾहिं असांजी हीअ इलेक्शन पोस्टपोन थी त मूंखे दोस्त चवनि पिया साईं तव्हांजे करे ईअं वन वे ट्रैफिक ईअं थी हले जीअं मोहम्मद अयाज़ सुमरे जे करे हलंदी। त मन हुनजो ॿार में एतिरो त किरदारु हुयो ऐं असांजो वकील हो, असांजो बि पंधु होॾे आहे ऐं असां हुनजा सुठा तालुकात आहिनि। अलाह उन जी मग़फ़िरत करे।